कुझु कलाक अॻ में दोस्तनि हिते अची हुनखे इल्ज़ाम हुयो त हिननि असांजे छोकिरे सां ज़ोरी ज़ना कयो आहे। उनजे बारे में असां हे अची करे हिनखे असां वठी पिया आहियूं तव्हां साफ़ हिनखे नुमाइंदनि खे ॾेखारण जे लाइ त बाबा हीउ माण्हू जेको आहे इहो ज़ोरी ज़ना करे सघे थो। हिन जी उमिरि हे आहे ऐं उमिरि बि हिन जी तक़रीबन 60 साल खां वधीक आहे ऐं शुगर जो मरीज़ आहे। हे उन जा शुगर जा पर्चा दवायूं शुगर जो मरीज़ इहो अमल इन नमूने सां करे सघे थो। ऐं उन खां अलावा हीअ जेकी आहे हीअ पिटीशन आहे जेकी 3 ॾींहं अॻु में पिटीशन फाइल कई आहे। इन बुनियाद ते हिन अची करे अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त असांजे छोकिरे सां ज़ोरी ज़ना कयो अथऊं। असुल मसइलो इहो ई आहे त हिननि जेको आहे त ब्लैकमेलिंग जो सिलसिलो शुरू कयो आहे जंहिंमें दिलमुराद आणी माई फरज़ाना हिननि सां गॾिजी करे हिननि जो सॼो अची करे ड्रामो रचायो आहे त असांखे मूंखे बज़ाद ख़ुदि फरज़ाना घुरायो बि हुयो ऐं मूंखे चए त तव्हां मूंखे पैसा ॾियो मां इहो सॼो मामिलो जेकी बि आहे तव्हांजी हल करे छॾियां। मां हुनखे चयो बाबा कॾहिं का ॻाल्हि आहे ई कोन अहिड़ो मसइलो थियो ई कोन्हे त मां असां हुनखे बेगुनाह हूं त पैसा छाजा ॾियूं। पोइ असां जॾहिं हुनखे इहा ॻाल्हि कईसीं त हुननि अॼु अची करे जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं ब्लैकमेलनि जे लाइ इहो सिलसिलो शुरू कयो। असां SSP कश्मीर DIG ऐं वज़ीर आला IG सिंध खां पुरज़ोर अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। हिननि जेको मौक़िफ़ हलायो आहे उहो जेको मौक़िफ़ आहे कूड़ो आहे ऐं असां जेकी हीअ उन जे साम्हूं हीअ साबूती आहे हीअ बीमारी जो ऐं हे जेको आहे पंहिंजो कोर्ट जो असां हिन में पिटीशन फाइल कई आहे। इन पिटीशन फाइल करण खां पोइ अची करे हीअ असां सां असांखे ब्लैकमेल करण जी कोशिशि कंदा। हीअ जेकी आहे त असां पिटीशन दाख़िल हिन अमा कई आहे माई ख़ुर्शीद हीअ पंहिंजे ही पंहिंजे भाउ सां कयो कुझु वीचारनि जी ही पंहिंजे भाउ सां गॾिजी करे पंहिंजे धीअ ॾे वञे पिया हू पंहिंजी भाइटी ॾे वञे पई त उहा माई हुते हिननि जे उन माई जी घर जी भिक में रहे थी त उन्हनि खे उहा उन माई जी चाल चल त पाड़े में सभिनि खे ख़बर आहे हीअ रहिस आहे। हुनखे 2-3 दफ़ा रोके बि हुयो चए त बाबा हिते माण्हू गैर माण्हू अचनि था। उनजे पीउ खे मुड़ुस खे बि दान ॾिनी आहे ऐं उन्हनि खे बि चयो हाणे माई उन बुनियाद ते हिन सां अची करे हुनखे सम्झो जेको आहे त मोहरो बणाए करे ब्लैकमेल करण जी कोशिशि करे थी। कुझु टाइम अॻु में तव्हां दोस्तनि खे ख़बर हूंदी तव्हांजी महिरबानी हुई मुंहिंजे नंढड़े खे बिजली वरितो हुयो। उन बिजली वठण में जेकी तार हुई बिजली जी उहा बिजली जी तार इन्हनि जी हुई। पोइ हिननि असांखे सम्झो त 1-2 दफ़ा मेड़ खणी आया त मुंहिंजे नंढड़े जी कंडीशन जेकी हुई सीरियस हुई जंहिंमें वापडा जो साईं रशीद शाह असगर जेको रशीद शाह रिटायर थियो आहे ऐं वापडा जा जेके ॿिया असगर शाह साईं इब्राहिम शाह उन्हनि मूंसां राब्तो कयो। मां चयो मुंहिंजो नंढड़ो ठीकु थी वञे पोइ अलाह मालिक हिन शइ खे ॾिसंदासीं। पोइ उन में जॾहिं मुंहिंजो नंढड़ो अलहमदुलिल्लाह अलाह जी महिरबानी सां ठीकु थी वियो ख़ुशि थी वियो त पोइ असां उन्हनि वापडा वारनि खे बि छॾे ॾिनोसीं। इन क़ुर ते क़ुर खणी आया असां इन्हनि माइनि खे बि असां उन्हनि खे छॾे ॾिनोसीं। हाणे असांखे इन्हनि काफ़ी दोस्तनि माण्हुनि खे हिननि इहा बि ॻाल्हि कई आहे त इन में जेको आहे असांखे हिननि अॻ में बि इन नमूने सां इहा ॻाल्हि कई आहे। हाणे हिकिड़ो नुक़्तो इहो बि आहे जॾहिं मां उन्हनि खे मुंहिंजो नंढड़ो बिजली वरितो ऐं उन्हनि खे ख़ुदा करण मां हर शइ माफ़ करे छॾियमि। उनजे करे उहा बि असांखे चई असांखे ॾिठो कयो आहे मेड़ा खणायूं अथई। उहा बि हिकु नुक़्तो आहे जंहिंजी बुनियाद ते हू माई जेकी आहे असांखे ब्लैकमेल करणु चाहे थी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे असांखे प्रेशराइज़ कयो अथई। मुख़्तलिफ़ माण्हुनि ते वई आहे जंहिं असां ॾे फ़ोना कयूं आहिनि जंहिं असां सां राब्तो रखियो आहे। असां तव्हांजे साम्हूं वञूं था। असां वरी बि पुरज़ोर अपील कयूं था तव्हां साफ़िन खे आला अमलदारनि खे वज़ीर आला सिंध खे DIG साहिब खे IG साहिब खे SSP कश्मीर खे ऐं शीशन कोर्ट खे त असां सां इंसाफ़ कयो वञे। माई जेकी आहे माई जो नालो जेकी आहे त बानो नालो त असुल नालो त गुल बानो ज़ाल अब्दुल करीम लाशारी ज़ा जा लाशारी ऐं उन सां ॿिया माण्हू गॾु आहिनि। साईं मां खे त इहा माउनी जी उनजे पीउ सां मुंहिंजी संगत हुई उन खे सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि कयमि तयारी ते अचनि वञनि था माण्हू ग़लति माण्हू अचनि था पिया ऐं सुठो न आहे। इहा मां हुन सां ॻाल्हि कई आहे। ॿिए ॾींहं ते चयो मुंहिंजो पुटु बीमार आहे उल्टियूं अचनि थियूं रत जूं वरी इहा उल्टियूं मुंहिंजी ॾसियईं बाद में उनखां बाद में ॿिए ॾींहं ते मां हिनखे चयो यार असां ग़लति माण्हू ॾिसूं था। 3 ॾींहं ते अची करे मां पंहिंजो मूंखे इहा ॻाल्हि कयईं थी त हे तूं ज़ना कयो आहे छोकिरे सां भई मूंखे न चयईं कंहिं माण्हू खे चयईं उन मूंखे घुरायो। मां चयो मूंखे त हर शइ जे लाइ मां ॿधल आहे। अगरि जे मुंहिंजी DM टेस्ट कराइनि जे मां ॾोहारी निकिरां त मुंहिंजे मथां जेकी बि सज़ा आहे मां ॾियणु भरी ॾियुमि उहा सज़ा। पर जे मां न आहियां त मां इज़त वारो आहे मूंखे उन जेको बेइज़तो कयो आहे
इन ग़लति कयो आहे बेबुनियादी मूंखे इल्ज़ाम ॾिनो आहे मां 63 साल जो उमिरि आहे मुंहिंजी 64 65 साल इल्ज़ाम हयां इन क्या उन्हनि भले उन्हनि जो मक़सदु छा आहे पैसा ॾियो पैसा ॾियो ऐं कल्ह कंहिं माण्हू खे चई त बाबा मूंखे 60,000 ॾियणो मां चयो मां त रुपयो बि न ॾिनो आहे 60,000 कॾहिं ॾिनो आहे पैसा ॾियो पैसा जो 60,000 ॾिना त अञा ॿिया बि पैसा 2 लख वठंदासीं इहा ॻाल्हि हुई। ॾिना न न सही असां छो ॾींदासीं जॾहिं असांजे मथां बेबुनियादी इल्ज़ाम आहे त असां छो ॾींदासीं पैसा घुरनि था घुरनि था